अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सी रहे एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजू तहमल जी अपडेट थी। नाज़रीन, चोर जमाली का इमरान कोंजाई जी रिपोर्ट मूजिब चोर जमाली पुलिस की मंशात खिलाफ वडी कार्रवाई, चर्च समेत जवाबदार गिरफ्तार। SSP सिजावल सैद इमदाद शाह जी हिदायत ते चोर जमाली थाने जे SHO शाहनवाज उठो पुलिस नफरी सा चोर सिजावल रोड शाह बंदर चौक भरसा मूसे गेट पर नाकाबंदी करे कारे रंग जी कार के रोके ड्रग डीलर मीरपुर साकरो जिले ठटे जे रवायसी अब्दुल करीम वल्द रहमतुल्लाह कात्यार के 8 किलो चर्च समेत गिरफ्तार करे मथस नार्कोटिक्स एक्ट तहत चोर जमाली थाने ते केस दाखिल कयो आहे। पुलिस मौजूद मंशा जे सप्लायर अब्दुल करीम कात्यार ते जिले ठटे जे मुख्तलिफ थानन ते अलग अलग केस दाखिल थियल आहिनि। MT6 मशकूक कारे रंग जी कार पर मौजूद आहे। गिरफ्तार जवाबदार खां वधीक पुछा गाछा जारी आहे। SHO शाहनवाज ओठो जो चवण आहे त मंशात फरोशन ऐं ॾोहारियुनि खे कंहिं बि सूरत ते बख़्श न कयो वेंदो।